सिंधी अदबी संगत शाख सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरो पारां साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी सार जे सरी सां प्रोग्राम रथियो वियो। हैदराबाद रोशन ख्याल फोरम जे सहकार सां एम.एच. पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जामशोरो में रथियल वरसी तकरीब दौरान मोहम्मद इब्राहिम जोए जी तस्वीरारो ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई हुई। जंहिं त वरसी तकरीब जी शुरूआति शाह लतीफ़ जी वाई सां कई वई, जेका राहत सिकंदर बुर्दी पेश कई। कुंडल खे परचाया औजे न्याणा औजे न्याणा साण ननीदा औजे न्याणा साण ननीदा छो पई से जग छाया औजे न्याणा औजे न्याणा निकरी शहर बंभोर मां निकरी शहर बंभोर मां वण वण थी वाझाया औजे न्याणा औजे न्याणा साण ननीदा औजे न्याणा साण ननीदा छो पई से जग छाया औजे न्याणा औजे न्याणा सरत्यूं शाह लतीफ़ चए सरत्यूं शाह लतीफ़ चए आसा उम्मीद न लाना औजे न्याणा औजे न्याणा साण ननीदा औजे न्याणा साण ननीदा छो पई से जग छाया औजे न्याणा। तकरीब के नाले वाले अदीब डॉक्टर आज़ाद काज़ी, डॉक्टर फ़हीम नूनारी, अदीब ऐं शाइर सतार सरोई ऐं लेखक मोहम्मद यूसुफ जोयो ॻाल्हाईंदे चयो त असांते फ़र्ज़ु आहे न सिर्फ़ु मोहम्मद इब्राहिम जोयो पर पंहिंजे समूरनि मोहसिन हीरोज़ खे यादि करे खेनि भेटा पेश कयूं। हुन चयो त साईं मोहम्मद इब्राहिम जोयो पंहिंजे दौर जो वॾो फ़िलासफ़र हो। पाण न रुॻो सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत कई पर हुन सिंधी अदबी बोर्ड सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे जोड़ण में अहम किरदारु अदा कयो। अॼु जी तक़रीब सिंध जे हिकु वॾे नाले वारे दानिश्वर जेको तइलीमदान बि आहे, अदीब बि आहे, नक़ाद बि आहे, त फ़िलासफ़र बि आहे, साईं मोहम्मद इब्राहिम जोए जी वफ़ात जो ॾींहुं आहे ऐं उन वफ़ात जे हवाले सां अॼु जो ॾींहुं असां हिकु यादि हिकु सार जी सूरत में मल्हाए रहिया आहियूं। ऐं उन प्रोग्राम में साईं एम.एच. पंवर जे नाले ते इहे एम.एच. पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे हवाले सां जेको इंस्टीट्यूट आहे उन में हीअ तकरीब थी रही आहे ऐं उन्हनि जो बि तामिन आहे। उन्हनि दोस्तनि जी बि मां शुक्रिया अदा कयां थो, महिरबानी अदा कयां थो, थोरो मञा गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी साईं फ़हीम नूनारी साहिब खे
त पाण अची तव्हांजी आजां करे ऐं कुझु ॿ लफ़्ज़ साईं जोए साहिब जे मुतालिक़ ऐं सिंधी अदबी संघ जे मुतालिक़ ऐं अदब जे मुतालिक़ ॻाल्हायो। जी सिंधी ॿोली साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। दोस्तो, सिंधी अदबी संगत तरफ़ां तव्हां सभिनि खे ख़ुशि आमदीद चऊं था हिन अॼोके प्रोग्राम में जेको सिंध जे उन मुदबिर ॾाहे ऐं सिंध जे नस्लनि खे जोड़ींदड़ इंसान मोहम्मद इब्राहिम जोए साहब जे नाले सां मनसूब आहे। सिंधी अदबी संगत मुस्तक़िल हफ़्तेवार पंहिंजा प्रोग्राम बि हिते कंदी आहे ऐं हर महीने असांजो हिकिड़ो प्रोग्राम कंहिं बि नमूने सां उनखे माना सिंधी में त वॾो चइबो पर असां चवंदा आहियूं त बुनियादी तरह कंहिं अहिड़े नुक़्ते ते जेको फ़िकिर ऐं फ़राम करे असां में सुजाॻी आणे बेदारी आणे त इन रीत सां उहो टेक्नोलॉजी साइंस आर्ट या अदब जे हवाले सां असीं कंदा आहियूं। इब्राहिम जोए साहब 5-6 नस्लनि जो उस्ताद रहियो आहे। इब्राहिम जोए साहब खे असां अहिड़ो इंसानु चई सघूं था जीअं यूरोप जे जंहिंखे निशात सानिया चयो वञे थो, रिनाइसेंस चयो वञे थो, जेको इंसान जी रिकंस्ट्रक्ट रिप्रोडक्शन ऐं रीडिस्कवरी जो दौरु हो, वरी नए इंसान जी तलाश हुई, अहिड़ो इंसानु मिटीअ मां जोड़िजे जेको हिन सॼे समाज खे उहा सूंहं सोभ ऐं सर्त अता करे। यूरोप जे माण्हुनि 14, 15, 16 सदी में उहो ऊंदाहीअ जो दौरु हो, तमामु ॾुखियो दौरु हो यूरोप जो, असीं त अञा ॾिठो ई कोन्हे। सिंध मुतमनी आहे अहिड़े दौर जे ॾिसण लाइ त उन्हनि इहे ख़्वाब जेके उणिया त उन दौर में यूरोप अंदरि लखे न बल्कि किरोड़े माण्हू क़तल थी विया, रतो रत हा ऐं ऊंदाहे गारनि में रहंदा हुआ। प्रोटेस्टेंट कैथोलिक जा लखे माण्हू कोई छॾींदा हुआ, कैथोलिक प्रोटेस्टेंट जा कोई छॾींदा हुआ ऐं ॿिया क़बाइली झेड़ा झगड़ा, हिकिड़ो ऊंदाही दौरु हो। त उते उन्हनि जेकी सुजाॻी आंदी आहे यूनान जे ॾांहुं, लैटिन अमेरिका जे ॾांहुं, पहलो फरारे खे बि सप्रेस्ड एजुकेशन इब्राहिम जोए साहब तर्जुमो करे असांखे ॾिनो आहे। त अहिड़ा ई ख़्वाब असांजी अखियुनि में उणिया इब्राहिम जोए साहब। ऐं त ॿुधां पियो यको इब्राहिम जोए साहब ते 40 सालनि खां 50 साल खां, पर वरी आउं सुबुह जो सवेरे पंहिंजी लाइब्रेरी में इब्राहिम जोए साहब ते मूं किताबु कढियो हिकिड़ो, सलीम साहब प्रोफेसर सलीम मरतब कयो आहे, ॿियो शायदि मुंहिंजे ख़्याल में नालो विसरियो वञे थो, ॿियो को मरतब आहे जोए साहब, ताज जोए साहब। त उन में मूं 2 मज़मून कंटेंट ॾिठी, हिकिड़ो मुंहिंजो पोप इमेज पावर मां सिलेक्ट कयो, मां वरी पढ़ां, पाण खे वरी वरी रीडिस्कवर करण लाइ रिविज़िट करिणो पवंदो आहे, जेको सिंधी समाज में आदत कोन्हे। असां में इहो इब्लाग अची वेंदो आहे त मां हाणे अदीब आहियां, हाणे ॾाहो आहियां, हाणे मूं ऑफिसर आहियां, हाणे हिन समाज जो मूं वॾो एडवांस माण्हू आहे, पर ईअं न आहे। रीडिस्कवर करिणो पए थो, रिव्यू करिणो पए थो, हर वक़्तु पाण खे रिविज़िट करिणो पए थो। जीअं फिज़िक्स में 2 ऐं 2 4 न थींदा आहिनि, फिज़िक्स जो उस्तादु वेठो आहे त उनजो रिज़ल्ट ॿियो ईंदो आहे। त अहिड़े नमूने सां मां 2 मज़मून, हिकिड़ो रसूल बख़्श जो मज़मून सुबुह पढ़ियो, तकड़ि में टाइम बि घटि हो, ॿियो एम.एच. पावर जो पढ़ियो। एम.एच. पावर लिखियो त मुंहिंजो पोप, ऐं रसूल बख़्श लिखियो त मुंहिंजो उस्तादु, ऐं पलीर साहब लिखियो त इहा ॻाल्हि ॿुधल बि आहे, तंहिं करे वर्जाह कोन्हे, मुख़्तसिर उनखे तमीज़ सां चई करे आउं पंहिंजी निश्चित वठंदुमि। हुन लिखियो त मां 3 माण्हू ॾिठा जेकी अंग्रेज़ी जे लाइ छित कुताई सां लफ़्ज़ इहो लिखे ऐं पागलपणे जी हद ताईं अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा हुआ। हिकिड़ो उस्तादु पंहिंजो लिखे, ॿियो लिखे, 2 हिंदू हुआ, हिकिड़ो मुस्लिम हो। त
उहो हिंदू उस्ताद बि ग्रामर जो घर वेंदा हुआसीं बि कबट भरियल हूंदो हुअसि, हर वक़्तु अंग्रेजी जी ग्रामर ते ज़ोर ॾींदो। ऐं टियों इब्राहिम जोयो साहिबु हो, जेको चई मूंखे मिलियो सन्हड़ो सीपत जहिड़ो घर में, हा सदाईं मुल्क जंहिंजे चहिरे ते। आउं सिंध मदरसे में चई पढ़ंदो हुउमि। पली जो बि त ख़फ़ती माण्हू हो, सियासत इल्मु अदब समाजियात अंग्रेजी सिखण जो मूंखे शौक़ु हूंदो, जे उहो सदाईं अंग्रेजी पियो ॻाल्हाए। सालेटरी रिपेयर जो किसो पियो ॿुधाए, जेका छोकिरी सरह जे फ़सलनि में कमु करे पई, ऐं ॿिया आज़ादीअ जा जेके नग़मा आहिनि तर्जुमो थियल, कुझु जॾहिं मां पंहिंजा पेपर लिखिया ऐं मूं सोचियो त मां पक सां फेल थींदुमि, छो जो पली जो रसूल बख़्श पली जो तमामु घणो एडवांस बि हूंदो ऐं शरारती बि हूंदो, शरारती ॿार जंहिंखे चइजे। जे जवाब सभिनि जा मां न उर्दू में लिखिया, न सिंधी में लिखिया, ऐं अंग्रेज़ी में लिखियो। ऐं जॾहिं रिज़ल्ट आया त हर क्लास में घुराए, अंग्रेज़ी वारे बि घुरायो, जनरल साइंस वारो घुरायो, मैथ वारो घुरायो, चयो बाबा रसूल बख़्श पली जो पहिरियों नंबर। वरी जनरल साइंस वारे चयो त रसूल बख़्श मुंगर पली जो पहिरियों नंबर। वरी अंग्रेज़ी वारे बि पहिरियों नंबर ॾिनो। त पोइ चई त क्लास रूम में आयो ख़ासि जेको कासिद जंहिंखे चवंदा आहियूं, चयो त रसूल बख़्श पली जेके उस्तादनि जी कमेटी रूम में सॾायो अथनि। त हुते जॾहिं वियो त चई त हिकिड़ो उस्ताद वेठो हो, इहो सन्हड़ो सीपत जहिड़ो ॻाढ़ो घर वारो, मूंखे चई बाबा तव्हांखे शाबाश ॾियण लाइ असां घुरायो आहे, छो तव्हां पहिरियों नंबर ते आया। सो पली जी साहिबु लिखियो त मुंहिंजो उस्ताद बि मूं में जेका तब्दीली आणण वारो हो, उहो रसूल इब्राहिम जोयो। ॻाल्हि जो अखर इहो त कहिड़ा माण्हू हुन तख़लीक़ कया, जोड़िया, जन समाज खे धोॾे छॾियो। साईं जेम्स जी नज़र बि हिन ते पई। मियां मोहम्मद इब्राहिम जोयो नाले सां 3 नंबर इन कंटेंट में लिखी, ऐं एच पावर जो आउं छो पोप चवां थो हिनखे इब्राहिम जोहे खे, साईं अछा कपिड़ा पाईंदो सदाईं, इन जे करे त सिंध हिन जी ॻाल्हि ॿुधे थी, सिंध जा नसल हिन जी ॻाल्हि ॿुधनि था। तंहिंजे करे वेटिकन रूम में त हिकिड़ो पोप आहे जंहिंखे सॼी दुनिया ॿुधे थी, पर हिनखे सिंध ॿुधे थी। सो इब्राहिम जोयो खे अॼु बि असांजो नसल वरी जॾहिं पढ़ूं था, इन किताब मां जेको सुबुह मां ॾिठो, मूं सोचियुमि त हिन किताब खे शायदि मां पढ़ियो न आहे। मां वरी ॿई किताब खणी ताज जोए जो मरतब ऐं सलीम जो हथ में खे मां चयो न हिन खे मां पढ़ियो आहे, पर मूं सम्झा अॼु पियो हिनखे। सो असांखे सम्झण जी ज़रूरत आहे, जेको सूंहं आहे, जेको रहबर आहे सिंध जो, ऐं सिंध खे उहा सूंहं बख़्शी अथसि, सिंध खे इहा सोभ बख़्शी अथसि। त अॼु असांजो नसल आज़ाद काज़ी जे रूप में, हफ़ीज़ कुरैशी जे रूप में, कलीम जे रूप में, अली हसन जोयो जे रूप में, गुलशद जे रूप में अॼु वेठियूं आहिनि। त इन रूप में इब्राहिम जोयो असांजे अंदरि वेठो आहे। ऐं इब्राहिम जोए खे मां चवां थो त इब्राहिम जोए खे जेकॾहिं कंहिं खां वस पुॼे, इब्राहिम जोयो जी अकेडमी जीअं यूनान में मक़सदु आउं आज़ाद काज़ी हाणे वियुमि एक्रोपोलिस जेका ॾिठुमि, जिथे वेंदो हो, सीसरो बि उते वेंदो हो, रिस्तो बि उते वेंदो हो, ऐं रिस्तो जो उस्ताद बि वेंदा हुआ। सुकरात उते वेही करे सुवाल उथाईंदो हो त इब्राहिम जोयो अकेडमी हुजणु घुरिजे, ऐं उन जूं शाखूं नंढियूं मंडलियूं सिंध जे ॻोठ ॻोठ में हुजणु घुरिजनि। त जीअं इहे रोशनी जा ॾीआ जेके असीं ॿारियूं था माण्हुनि जे दिलनि ऐं दिमाग़नि में उहे रोशन थियनि। सिंध खे जेके चैलेंज आहिनि, सिंध खे चैलेंज रुॻो ॿोली जे महार ते न आहे, सिंध खे चैलेंज रुॻो समुंड गिड़काइण वारो न आहे, सिंध खे चैलेंज रुॻो ज़मीनूं ते ख़ाकी वर्दी वारनि जी जेकी नज़र आहे उहा न आहे, पर सिंध में इंसाफ़ जी जेकी ताराज़ी आहे उहा बि टोड़े छॾी अथनि। वणे थो जंहिंखे जीअं उहो करे थो, त इहो छो थो थिए? इहो इन करे असांखे जंहिं सोभ सां, जंहिं ज़रूरत सां शऊर जो, रोशनी जो ऐं सुजाॻी जो ॿिज छटिणो आहे, ऐं ॿिज छटींदड़ नाड़ी जूं मशीनूं थियूं, ईअं ई ॿिज छटींदा हलूं जीअं इब्राहिम जोए सिंध में उहो ॿिज छटियो। ऐं अॼु रोशन भाउ आहे इब्राहिम जोयो असांजे आॾो, उन ते दोस्त वधीक ॻाल्हाईंदा। मां सिर्फ़ु हिकिड़ो इब्राहिम जोए साहिब लाइ
शेर चई पंहिंजी जॻह वठंदुमि सदायती सबका अहिड़ो माण्हू हो, इहा सद सभिनि में आहे। बुख नवासे का, हिनखे हफ़ीज़ वरी मथां बख पढ़े, मूंखे पंहिंजे इमदाद सुनी मुंहिंजो उस्ताद हुजे न बुख नवासे का जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जाए मुंहुं सां हले सा जा जिए बिठो न करे जिए सिंध। महिरबानी। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। सभिनीनि खे दिलि जी गहराई सां आऊं भली कार चवां थी। मुंहिंजो नालो ताहिरा जोयो आहे ऐं आऊं मेहरान टेलीविज़न ते मॉर्निंग शो कंडक्ट कंदी आहियां। उन खां अलावा हर वॉइस एरा मुंहिंजो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे। हर वॉइस एरा जो मक़सदु इहो आहे, हर इंडिकेट्स औरत खे करे थो। वॉइस औरत जो आवाज़ु एरा हिकु टाइम पीरियड ऐं असांजी तारीख़ बि असांखे औरत जी हिकु जदोजहद हिकु तारीख़ ॿुधाए रही हूंदी आहे। त मुंहिंजो कमु औरतुनि ते आहे, छोकिरियुनि ते आहे, न्याणियुनि ते आहे। हिते आऊं घुराइणु चाहींदमि मोहम्मद यूसुफ जोयो साहिब जिन खे, जेके साईंअ जे कम ते उन्हनि जे फ़िक्र ते ॻाल्हाईंदा। ॻाल्हाईंदुसि साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जे कम ते, पर उन कम खां अॻु मां ही जेके ॾिया ॿरनि पिया था ऐं ही जेके किताब आहिनि जंहिंजा अक्स आहिनि, ऐं मां सम्झां थो त इंसानु मरी थो वञे, ख़तमु थी थो वञे, उहो त मिटी सां मिटी मिली थो वञे, पर हुन जो इहो कमु, इहा जेका जलायल रोशनी आहे, जेका ॾिया आहिनि जेके इल्म जी सूरत में आहिनि, उहे असां ताईं पहुता आहिनि ऐं मौजूदु आहिनि ऐं मौजूदु रहंदा। ऐं उन्हनि जी रोशनीअ में असांजो नौजवान नसुल अॻिते वधंदो रहंदो। साईं जोए साहिब जा किताब जो कम जे हवाले सां ही हिकिड़ो किताबु आहे मूं वटि, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो समाज शख़्सियत इल्मी अदबी कारनामा। साईं डॉक्टर आज़ाद काई साहिब सां मुंहिंजे आॾो वेठो आहे कि उन किताब लिखियलु आहे। ऐं साईं जो जेको बि कमु आहे, जेके बि हुन जा लिखणियूं आहिनि, उहे हिन में जेको सो उन जो तफ़सील या उन जो तारीफ़ ॾिनो वियो आहे। ऐं उन खां अलावा साईं जी शख़्सियत ते लिखियो वियो आहे। साईं जो जेको फ़िकिर आहे, उहो जेको रोशन ख़याली वारो फ़िकिर आहे, जेको सिंध जे नए अदब में तख़लीक़ करण जो जेको फ़िकिर आहे, जेको तरक़ी पसंदि ख़्यालनि जो फ़िकिर आहे, उन मुताबिक़ जेको हुन जो इख़्तिसार हिन में साईं जो लिखियलु आहे। साईं जोए साहिब जा कुल किताब जेके आहिनि, तक़रीबन हिन में जेके तारीफ़ ॾिनल आहे सो 50 खां मथे किताब ॾिनल आहिनि। उन किताबनि जा टाइटल आहिनि, अक्स आहिनि, उन किताबनि जो नंढिड़ो हिकिड़ो तारीफ़ ॾिनो वियो आहे। हर हिकु किताब जो अलॻि अलॻि हिकु हिकु पेज ते, ॿिनि ॿिनि पेजनि ते उन किताब जो तारीफ़ ॾिनो वियो आहे हिन किताब में। उन खां अलावा मूं वटि जेके साईं जा जेके किताबनि जी लिस्ट आहे, उहा साॻी आहे। ऐं मां किताब खोलण जे हवाले सां गॾोगॾु, पर मां चवां थो त उहा लिस्ट मां सिर्फ़ु पढ़ां त जेका हिकिड़ी ज़हन में अची वञे। ॿी ॻाल्हि इहा त हिन अदब खां सवाइ साईं जेके तइलीम ते जेको कमु कयो आहे, ख़सूसन करिकुलम ते, ख़सूसन टेक्स्ट बुक ते, उहे 43 किताब जेके दर्सी किताब ऐं करिकुलम जूं कापियूं हिन वटि लिखियूं आहिनि, तरतीब ॾिनियूं आहिनि, पंहिंजी निगरानीअ में हुनजे लिखियूं वयूं आहिनि। उहे 43 किताबनि जो हिकिड़ो मज़मून आहे जेको मेहरान रिसाले में छपियलु आहे। उन जो सिर्फ़ु हिन में रेफरेंस ॾिनल आहे, छो त जेकॾहिं थिए हा त घणो तवाल थी वञे हा किताब जी सूरत में। इन जे करे मां सिर्फ़ु हुनजो जेको अदबी पोरियो आहे, उन किताबनि जा मां जेके से नाला पढ़ंदुसि त उहे जीअं तव्हांजे आॾो अचनि। पहिरियों किताबु जेको आहे इस्लाम जो तारीख़ी कारनामो 1945, एमिली उर्फ़ तइलीम 1950, ॿारनि जी तइलीम जंहिंजो हिते हिन में अक्स बि आहे बैनर में, इहो 1972 में, वहशी जीवत या निशान 1977, गलेलो 1977, फ़िक्र जी आज़ादी 1977, शाह सचल सामी 1970, ॿारनि जो मसीह 1980, माण्हूअ जो भाग 1980, फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स 1983, उर्ताज़ाद औरतुनि ते लिखियल हिकु किताब कलेक्ट थियल मज़मून, पंजाब लिखियलु अथसि, पंजाब लिखियलु अथसि। औरतुनि जी आलमी कॉन्फ्रेंस ते इहो किताबु हुन तरतीब ॾिनो हो, औरताज़ाद जे नाले सां, औरत आज़ाद जे नाले सां। महकरी जा मज़मून तर्जुमो, इल्मु तदरीस मज़लूमनि लाइ तर्जुमो, फ्रेंच इनकलाब जुल्द 1 पहिरियों, 90, असांजी ॿोली असांजी तइलीम, वरी 96 में हुनजो ॿियो छापो, हूअ जा टिमके बाहिड़ी 95, मुठ मुठ मोतियुनि जी ही हिदायत रिसालो साईं कढंदो हो। उन में जेके बि मज़मून हुया
मुख़्तलिफ़ अदीबनि जा ॾाहनि जा उनखे गॾु करे हिकु किताबी सूरत में छपायो वियो हो ऐं उनजी एडिट कई वई हुई। उहो साईं जोए साहब छपायो मुठ मुठ मोतियुनि जी अदब ॿोली तइलीम ॻाल्हियूं किताबनि जूं जुल्द हिकु जुल्द ॿियो ख़त ॿिनि अदीबनि जा ख़त ॿिनि उस्तादनि जा सॾु पढ़ाॾो। ही साईं जेम्स ऐं साईं जोए साहब जे विच में ख़त किताब जेका थी हुई उन ते किताब आहे प्यार निबार ऐं उथाह। इहो बि ख़तनि जो मजिबो आहे जेको ॿिनि जेको अदीबनि जो आहे साईं हसन पंवर साहब ऐं साईं जोए साहब जे विच में सेक्युलरिज़म ऐं अक़लियत पसंदी सिंध मुंहिंजे ख्वाबनि जी तइलीमी पधरनामो सिंध जा मूं सपननि में सोची जड़ूं जनी जी जीअ में मूं ॾात अनोखी आंदी आहे। ही अयाज़ किताबनि ते जेके बि साईं जोए साहब जा माग लिखियल आहिनि उन्हनि खे कलेक्ट करे किताबु छपियो वियो आहे। सिंधी ॿोलीअ जो सियासी केस सिंध बचायो खंड बचायो ही 1946 में किताब साईं जोए साहब अंग्रेज़ी में लिखियो हो ऐं जॾहिं पाकिस्तान बि अञा न जुड़ियो हो उन किताब जी हिकिड़ी ख़सूसियत हुई जेका सॼे पूरे बरे सग़ीर जे अंग्रेज़ गवर्नमेंट खे लोॾे छॾियो हो ऐं उनजो नतीजो इहो निकितो त साईं जोए साहब ते सख़्तियूं थियूं हुयूं ऐं उनखे नौकरीअ मां कढियो वियो हो। उनजी उहा नुक़्तो जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई हो त अंग्रेज़नि सिंध खे आज़ादु नमूने सां आज़ादु मुल्क जी हैसियत में कब्ज़े हेठि आंदो हो ऐं हींअर जीअं विरहाङो थिए पियो थो त सिंध मुल्क खे बि आज़ादु हैसियत में सिंध मुल्क जी हिकिड़ी हैसियत में ॾेई करे उनखे आज़ादु कयो वञे न की पाकिस्तान सां न की हिंदुस्तान सां न की कंहिं ॿिए कंहिं धुर सां उनखे ॻंढियो वञे। हुनजो नुक़्तो इहो हुयो जेको 1946 में किताब हुनजो छपिजी पधिरो थियो हो ऐं किताब ते पाबंदी अची वई हुई ऐं खेसि नौकरीअ मां कढियो बि वियो हो। मुंहिंजा साथी मुंहिंजा बुज़ुर्ग ही जेके बि साईं जोए साहब जा दोस्त आहिनि उन्हनि ते प्रोफाइल आहिनि ॾाढा शानदार प्रोफाइल आहिनि। उन्हनि में हिकिड़ो प्रोफाइल आहे उन जे बारे में मां थोरो ॿुधाईंदो हलां त साईं जोए साहब चयो त असां दोस्तनि हिकिड़ो फ़ैसिलो कयो त सॼी सिंध खे असां पंथ घुमी ॾिसूं ऐं उन जी शुरूआति में पंहिंजे ॻोठ आबाद खां पोइ सन खां पोइ सकरनि खां पोइ मोरो ऐं पोइ अहिड़े नमूने सां मां निकिरणु शुरू कयो हो ऐं उन में हिकु शाह साहब दोस्त हिकिड़ो उनजो नओं दोस्त ठहियो जेको आख़िर ताईं जोए साहब जो साथ ॾींदो आयो हो। त इहा जेको उन शाह साहब ते प्रोफाइल आहे ऐं उन में ॾाढो सुठो इहो प्रोफाइल हुन साईं लिखियो आहे। ॿियो आहे त सिंधी ॿोली ऐं सिंधी शाइरी आगाटो दौर इहो मुरतब आहे साईं जोए साहब जो ऐं उन खां अलावा जेको अंग्रेज़ी जा किताब जेके आहिनि सेव सिंध सेव द कॉन्टिनेंट फ्रॉम फ्यूडल लॉर्ड कैपिटलिज्म एंड देयर कम्युनलिज्म इहो जेको सिंध बचायो खंड बचायो। ॿियो बैट्रियाल सिंध बाइट्स द डे फॉर फ्रीडम पार्ट 1 ऐं 2 ऑन सिंध आर्टिकल बाय GM महकरी शाह सचल सामी इन जो अंग्रेज़ी जो तर्जुमो थियो आहे। माय डियर जोयो जी ही जेको करस्पॉन्डेंस आहे GM महकरी ऐं साईं जोए साहब जे विच में ऐं रिलीजन एंड रियलिटी ट्रांसलेशन जेको आहे इहो किताबु आहे ऐं नेशनल इन चाइन्स ट्रांसलेशन इहा बि जेको सो साईं जा 7 किताब अंग्रेज़ी में। साईं जोए साहब ते जेको किताब लिखिया विया आहिनि हिन किताब खां अलावा मूं वटि जेके आहिनि से त 4 आहिनि 3 आहिनि। सबा जो सान्यावंद मोहम्मद इब्राहिम जोयो जेको ताज जोए साहब जेको हुनखे तरतीब ॾिनो हो ऐं ॿियो एक सदी की आवाज़ मज़हर जमील जेको उर्दू में हुनजी बायोग्राफी लिखी हुई साईं जोए साहब जी जेका अंग्रेज़ीअ में बि ऐं सिंधीअ में त ट्रांसलेट थी छपिजी चुकी आहे पर अंग्रेज़ीअ में बि ट्रांसलेट थिए पई थी। ऐं टी जेको आहे किताब मोहम्मद इब्राहिम जोयो ज़ात व सुफ़ात ही बि उर्दूअ में आहे। ही आहे शमी मुस्लिम जेको सो उन लिखियो हो साईं जोए साहब ते। हाणे इहे जेके आहिनि ऐं ही किताब साईं आज़ाद काज़ी साहब जो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो। आहिनि ऐं साईं जन जो कमु साईं जन जो किरदारु ई आहे जेको सदियुनि ताईं ज़िंदा रहंदो। अॻियां वधूं था ऐं मोहम्मद अयूब जुनेजो साहब असांजे विच में मौजूदु आहिनि। मोहम्मद अयूब जुनेजो साहब जिन खे मां गुज़ारिश कंदसि त पाण अचनि ऐं उन्हनि पाण जेको आहे सो गीत असांखे जन मोहम्मद इब्राहिम जहिड़ी शख़्सियत खे यादि कयो आहे संसार में ही प्रोग्राम रचियो आहे। मोहम्मद इब्राहिम जो पाण अदबी शख़्सियत सां गॾोगॾु तालीमी माहिर ऐं तइलीम ते बि हिननि जो काफ़ी कमु थियल आहे। हिननि शख़्सियतुनि खे यादि करणु असांजी हिकिड़ी फ़र्ज़ु थिए ज़िमेवारी थिए थी त
अहिड़ी शख़्सियतुनि खे जन अदब जे दुनिया में तालीम जे मैदान ते पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾियूं ऐं सिंध जे मसइलनि ते सिंध जे माण्हुनि जे ख़ासि करे मसइलनि खे दुनिया लेवल ताईं उजागर कयो। मोहम्मद इब्राहिम जो जी शख़्सियत ते मूं 2 गज़ल पंहिंजे किताब में ऐं हिकु गीत जेको लिखियो आहे, तव्हांखे उन मां गीत हिकु पढ़ी ॿुधायां थो जेको संदसि शख़्सियत ते मुंहिंजो लिखियलु आहे ऐं किताब में छपियल आहे। हुन में सिंध जो ॾाहो सिंध जो साईं, सचो साथी सचो साईं, जोयो साईं जोयो साईं, नाणे ते कोन विकाणो, आ माण्हू मिठड़ो सभु सुञाणो, सच चयो ऐं सच लिखियाईं, जोयो साईं जोयो साईं, ॾाढ जे आॾो कोन झुकियो, सख़्तनि साम्हूं कोन रुकियो, सिंध सां नातो जोड़े रखियईं, जोयो साईं जोयो साईं, डूंगर जहिड़ो अटल माण्हू, सिंध जे सफ़ा कुठल माण्हू, सच वॾे वाक्य चयईं, जोयो साईं जोयो साईं, सदाई पंहिंजे मौक़ुफ़ ते क़ाइम, ख़ुशि रहे साईं मोहम्मद इब्राहिम, सख़्तियूं सिर ते ख़ूब सठाईं, जोयो साईं जोयो साईं, माण्हू मिठड़ो सचो माण्हू, वाइदे कुल जो पको माण्हू, हक़ कॾहिं कोन लिकायईं, जोयो साईं जोयो साईं, इल्म अदब जो वॾो अकाबर, शख़्सियत आला माण्हू मोतबर, अयूब जया सिर जो साईं, जोयो साईं जोयो साईं। मां घुराइणु चाहींदमि अब्दुल रहमान सियाल साहिब जिन खे त पाण अचनि ऐं साईं जिन ते ॻाल्हाइनि। जोयो इब्राहिम जेको शख़्स आहे ॼण त सारी सिंधड़ीअ जो अक्स आहे। अॼु बजाए मां पंहिंजी का शाइरी पढ़ण जे मां पंहिंजो के यादगिरियूं जेके सारूणियूं आहिनि साईं सां उहे अव्हां सां वंडणु चाहियां थो। ॻाल्हियूं पियूं गच थींदियूं उन किताबनि ते तबसरा ॿियूं बि शयूं जिदोजहदूं, पर जेके ज़ाती हवाले सां जेका साईं सां रूह रिहाण रही, ज़ाती जेको हुनखे असां ॾिठो, मूंखे यादि आहे साल 1983 हुजे, सॼी सिंध टांडा ऐं ॿरी पई हुजे, मोरे मेहर ऐं दादू में रुगो लाश हुजनि। मुंहिंजो नंढो भाउ डॉक्टर प्रोफेसर सिराज सियाल तॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदो ऐं उहो सेंट्रल जेल में हुन गिरफ़्तारी ॾिनी हुई, सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां हुन गिरफ़्तारी ॾिनी हुई SSD तरफ़ां। त मां तंहिं ज़माने में उन लाइ सेंट्रल जेल सखर आयुसि, सेंट्रल जेल हैदराबाद आयुसि मिलण हुन सां। मूंखे ख़बर न हुई त जोयो साहिबु किथे रहंदा आहिनि, त अॻे पासे खां जेको सेंट्रल जेल जो सिटी गेट वारो रस्तो आहे, हितां दरवाज़ो उन ज़माने में कोन हो, वरी पोएं पासे खां गेट हो, उतां वञिणो पवंदो हो। त ईअं रस्ते सां विस पियो त साम्हूं को हिकिड़ो घरु हो लिखियलु हो इब्राहिम जोयो। त साईं जा किताब पढ़ंदा हुआसीं, असीं यंग हूंदा हुआसीं, इब्राहिम जोया किताब, शाह सचल सामी, फ़िक्र जी आज़ादी, इन क़िस्म जा जेके रोशन ख़याल, खाबीद जा किताब जाम पढ़िबा हुआ। उन ज़माने में ट्रेंड हो सिंध में, त नौजवान नसुल जेको हो सो उहो लिकी लिकी किताब पढ़ंदो हो। ऐं उन दौर में जॾहिं इहे किताब खणी हलबो हो त ड्रिज इहो थींदो हो ॼण त को असां वटि को हथियार आहे, का क्लाशनकोफ आहे, त किथे का पुलिस या को रेंजर्स ॿधी न वञे। यानी उन दौर में किताब ईअं हो ॼण त को असां वटि हथियार लिकल आहे, किताब वरनि में लिकाए हलंदा हुआसीं। कम्युनिस्ट पधरनामो, लेनन जा किताब, माओजी तुंग जा किताब, रसूल बख्श पली जा किताब, साईं GM साहिब जा किताब, उहे असां लिकाए हलंदा हुआसीं। मतां असांखे का पुलिस ॾिसी वठे, को ॾिसी वठे त असांजी रिपोर्ट थिए ऐं गिरफ़्तार न थी वञूं। बहरहाल त मां सिराज सियाल सां मिलण जे बजाए मां जोए साहिब जो दर नाक कयो ऐं इत्तेफ़ाक़ सां जोए साहिब घर हुआ ऐं मां यंग हुउसि, 22 साल उमिरि हुई, क्लीन शेव हुउसि, वार वॾा हुआ ऐं मूंखे ॾिठई, मूं तारुफ़ करायो त मां शाहपुर चाकर खां आयो आहियां, मुंहिंजो भाउ हिते सेंट्रल जेल हैदराबाद में ऐं गिरफ़्तारी पेश कई आहे, त तव्हांजो नालो मूं ॾिठो त मुंहिंजी दिलि चयो तव्हां मिलंदो वञा। एॾो आदर भाव कयईं, हालांकि साईं वॾी एज जो माण्हू हो ऐं मूंसां हिकिड़ो पूरो कलाकु कचहरी कयूं ऐं उन दौर में चांहि पियारियऊं, वरी पंहिंजो किताबु हिकिड़ो मूंखे लिखी करे ऐं हथ अखर पंहिंजे सां उहो किताबु गिफ्ट कयूं, त मूंखे उहा सारूणी एॾी यादि रही जो एॾो मूंखे उनजो फ़ख़ुरु थींदो हो त मूंखे सिंध जे हिकिड़े नाले वारे दानिश्वर हिकिड़े वॾी उमिरि जे हिकिड़े नामवर साईं जेको आहे मूंखे एतिरो प्यारु ॾिनो, एतिरो मान ॾिनो।
त साईं जोए साहब जे सारूणनि में इहा हिकिड़ी हूंदी त हू नौजवान नसुल खे तमामु घणो प्यारु ॾींदा हुआ ऐं उन ते ध्यानु ॾींदा हुआ। मूंखे यादि आहे त 2001 में सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं एजुकेशन ट्रस्ट में, त जोए साहब ने अदबी संगत जी गॾिजाणियुनि में पाण ईंदा हुआ। रमज़ान शरीफ़ जो महीनो हुजे, रमज़ान शरीफ़ जे महीने में असां जेके शाइर ऐं अदीब हुआसीं एजुकेशन ट्रस्ट में शाम जो गॾु थींदा हुआसीं जुमे ॾींहुं, ऐं पंहिंजी लिखणियूं पेश कंदा हुआसीं ऐं तबसरो थींदो ऐं रिपोर्टिंग थींदी, अख़बार में रिपोर्ट मां ॾींदो हुउसि। उन दौर में सेक्रेटरी अदबी संगत हैदराबाद जो हूंदो मंसूर कादिर जोणे जो, अञा बि हाल हयात आहे। असां जॾहिं पहुतासीं सरवर नवाज़ बुगियो, अकरम बोरलाई, तंहिं समय लियाकत पहाड़ हूंदो ऐं परवानो भट्टी, मां हुउसि, इब्राहिम जोयो साहब बि आयल हुजे। असां वेठासीं गॾिजाणी त हाणे सेक्रेटरी जॾहिं अचे, ज़ारा सेक्रेटरी ईंदो त कारवाई हलाईंदो। सेक्रेटरी मंसूर कादिर जोणे जो हो। मंसूर कादिर जोणे जो थोरो देरि सां आयो, कलाक खनि देरि सां आयो। अचण सां चई त तव्हां छो आया आहियो? मां सेक्रेटरी आहियां, तव्हां छो गॾु थिया आहियो? त जोए साहब चयो त ही अदबी संगत गॾिजाणी थींदी आहे, हर हफ़्ते थींदी आहे जुमे ते, त रमज़ान शरीफ़ आहे त पंहिंजो अदीब अचनि था, त का ॻाल्हि कान्हे, हर को रोज़ो वञी घर खोलींदो। असां अॻु में गॾु थींदा आहियूं ऐं गॾिजाणी हिते बि करे सघिजे थी ऐं रोज़े में या रमज़ान में का मने त कान्हे न। ऐं जेको आहे सो इस्लामी महीनो आहे ऐं रमज़ान जो महीनो आहे ऐं मां सेक्रेटरी आहियां, मां हुकुम थो करियां त हिन महीने में जेको आहे न अदबी संगत गॾिजाणी न थींदी, पूरो रमज़ान महीनो जो न थींदी, उन खां पोइ ॾिसंदासीं। त असां चयो त ठीकु आहे, तव्हां सेक्रेटरी आहियो, तव्हां जी ॻाल्हि असांजे अखियुनि ते आहे, पर जेकॾहिं अदीब दोस्त अक्सर आहे उहा जेकॾहिं चाहे थी त असीं रोज़े सां आहियूं, असीं अची के लिखणियूं पेश करे सघूं था, का मने त कान्हे न। को इस्लामी महीनो आहे त को इस्लाम में मने थोरी आहे त तव्हां रमज़ान शरीफ़ महीने में का शाइरी नथा पढ़ी सघो या का कहाणी का लिखणी नथा पढ़ी सघो, का मने त कोन्हे। को असीं को हिते को छा वेठा को राग रंग त कोन था कयूं। त एॾो कावड़जी पियो मंसूर कादिर जोणे जो, आपे मां निकिरी वियो न ई मां सेक्रेटरी आहियां, ॾिसां केरु थो अदबी संगत हलाए। त जोए साहब मूंखे हुकुम कयो तव्हां हलायो। ज़ाहिर आहे असां जे नज़र में छो त जोए साहब बि अॼु इहो एजुकेशन ट्रस्ट जेको सो उनखे असांजे हवाले कयो, अदबी संगत वारनि जे हवाले कयो, त तव्हां हिते अचो शाम जो गॾिजाणी हलायो। ऐं सिराज मेमण जो इहो घरु हो जेको एजुकेशन ट्रस्ट जे नाले सां, ऐं उन जा वास्ता जोए साहब सां हुआ। ज़ाहिर जोए साहब असांखे चयो, असां गॾिजाणी हलाई। असां गॾिजाणी अञा शुरू कई त मंसूर कादिर जोणे जो बाक़ाइदे विहण लाइ संदरा ॿधी ऐं साम्हूं अची बीठो त ॾिसां केरु थो हलाए, ऐं मां कोन चईंदुसि हुनखे कहिड़ो तरीक़ो आहे। ऐं जेको आहे हीउ महीनो रमज़ान जो आहे, तव्हां ॻाल्हि ॿुधो ई कोन था। असां सभिनी चयो साईं उहो रमज़ान जो महीनो आहे, पर हीअ का गैर इस्लामी का हरकत कोन्हे, तव्हां एॾो जज़्बाती पिया थियो, ख़ैर त आहे को मसइलो आहे छा? ऐं जेकॾहिं साईं बुज़ुर्ग आहे, जेकॾहिं साईं जोए साहब चवनि था पिया ऐं असां सभु राज़ी आहियूं त असीं गॾिजाणियूं हलाईंदासीं, असां रोज़ायत आहियूं पाण बि, त इन में कहिड़ी अरबाखत आहे? एॾो गंद कयईं। बहरहाल जोए साहब चयो ठीकु आहे, हरू गंद थो थिए, इनखे छॾियोसि, न हलायो। गॾिजाणी ख़तमु थी, बस ज़ाहिर सभु हलिया विया। पोइ जोए साहब असांखे भरिसां तंहिं ज़माने में हूंदो चाइनीज़ होटल हूंदो हो, उहो हाणे बंदि थी वियो आहे। उते असां गॾिजी वञी वेठासीं, साईं खे चयोसीं साईं अचो भला चांहि मां पियूं गॾिजी। पोइ साईं उते फ़ैसिलो कयो जोए साहब, मूंखे चईं अब्दुरहमान हाणे तूं हीअं कर जो सेक्रेटरी तूं हूंदे तूं हलाईंदे। मुंहिंजो साईं हो चूंडियल सेक्रेटरी आहे ऐं ईअं त गैर क़ानूनी थींदो जो मां सेक्रेटरी थी गॾिजाणी हलायां। चई ठीकु आहे, पोइ ईंदा कयूं त इन अदबी संगत खे छॾियूं था, इहो वञी मंसूर कादिर जोणे जो हलाए, मथे जेको सेक्रेटरी जनरल वेठो आहे उहो वञी हलाइनि। असां पंहिंजी ॿी अदबी संगत शुरू था कयूं। तूं ईअं लिख अख़बार में लिख त सिंधी अदबी संगत जोयो ग्रुप। त असां ज़ाहिर आहे त तंहिं ज़माने में असांखे वरी इहो ख़्यालु थियो त साईं हाणे ईअं वरी अदबी संगत ॿिनि हिसनि में विरहाइजी वेंदी, ऐं वरी दोस्त अदीब एतिराज़ु कंदा तव्हां अदबी संगत खे विरहायो था, ऐं ईअं ॿ टुकर थी वेंदी। तव्हां हिकिड़ी वॾी अहम शख़्सियत आहियो सिंध जी, तव्हांजे नाले सां जॾहिं ॻाल्हि वेंदी अख़बार में, अदबी संगत ॿिनि हिसनि में विरहाइजी वेंदी। जी मां वेठो आहियां न, भले विरहाइजी वञे।
इहा कहिड़ी फज़ीलत आहे त हीअ असांखे अदबी संगत इन करे कोन थो गॾिजाणी हलाइण ॾिए त रमज़ान जो महीनो आहे, जॾहिं तव्हां सभु रोज़ाइत आहियो, ऐं इहा कहिड़ी गैर इस्लामी ॻाल्हि आहे। बहरहाल इहा ॻाल्हि मूं इन करे शेयर कई त इन इब्राहिम साहब जोयो इब्राहिम पंहिंजे ज़हन ऐं पंहिंजे फ़िक्र जे हवाले सां, अदबी हवाले सां, त हू एॾो रिच हो जो हू इन क़िस्म जूं जेके बि मश्किलियूं हुयूं उन जे ख़िलाफ़ बीह रहंदा हुआ। इहा अलॻि ॻाल्हि आहे त हू पुरअमन माण्हू हुआ, पर जॾहिं अहिड़े क़िस्म जी सिंधी ॿोली जे हवाले सां, गॾिजाणनि जे हवाले सां का सिहतमंद सरगर्मी आहे उन खे बचाव कंदा हुआ। ॿियो दफ़ो छा थियो त सिंधी ॿोली जे हवाले सां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हिकिड़ो इजलास पियो त आया सिंधी ॿोली खे पहिरें क्लास खां अंग्रेज़ी ॿोली खे लागू कजे या न कजे, इहो वॾो बहस पियो। उते कुझु अदीबनि जो ख़्यालु हो त पहिरें दर्जे खां जॾहिं शुरू कबी त पोइ ॿारनि ते असरु पवंदो, सिंधी ॿोलीअ जी जेका आहे असां हुनजी हालत सही न आहे, ॿार नंढा हूंदा आहिनि त उन्हनि खे जेको आहे कीअं, उन ते इनाम शेख उथी बीह रहियो। इनाम शेख इब्राहिम जोए जे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ न हो त को सिंधी ॿोली सां गॾु प्राइमरी दर्जे में पहिरें दर्जे खां वठी अंग्रेज़ी पढ़ाइजे, न पढ़ाइजे। जोयो साहिब इन ख़्याल जो त 3 दर्जे खां पढ़ाइजे। ॿार नंढो थिए थो त उनखे पहिरीं पंहिंजी ॿोली सही तरह अज़बर थिए, यादि थिए, पढ़े, 3 दर्जे खां अंग्रेज़ी ॿोली पढ़े। जॾहिं त इनाम शेख जो ख़्यालु इहो त न, पहिरें दर्जे खां पढ़ी वञे। तंहिं ते एॾो फॾो थियो जो आख़िरकार मोहसिन जोयो ऐं इनाम शेख हिक ॿिए जे गलनि में अची विधा, ॻिची में अची विधा। त जोयो इब्राहिम पंहिंजी जॻह ते हिकिड़ी वॾी स्ट्रगल करे पंहिंजे ॿोली जे हवाले सां, पंहिंजे फ़िक्र जे हवाले सां हिकु वॾो नालो ऐं हिकिड़ी तमामु वॾी तारीख़ रखनि था, ऐं इन्हनि शयुनि जो बार बार ज़िक्र थियणु खपे। महिरबानी। मोहतरम सत्तार सरोही साहब जिन की मां सम्झंदो आहियां त कुदरत सिंध खे रुगो कुदरती वसीलनि सां, समुंड सां, मैदनी वसीलनि सां, गैस सां, कोयले सां ऐं ॿियनि नायाब मैदनी वसीलनि सां रुगो मालामाल न कयो आहे, पर कुदरत हिन सिंध खे ज़हन बि ॾिना आहिनि, तमामु घणा ज़हन ॾिना आहिनि। उहे ज़हन जिन जे बुनियाद ते जदीद सिंध जो पूरो शऊर बीठो आहे, उहे ज़हन जिन सिंधी समाज खे रोशन ख़्याली, तरक़ी पसंदी ऐं इंसान दोस्ती ऐं वतन दोस्तीअ जो हिकिड़ो पूरो थंब ॾिनो आहे, जंहिं ते अॼु असांजो समाज बीठल आहे। जंहिं रोशन ख़्यालीअ ते असां अॼु प्राउड फील था कयूं, जंहिं तरक़ी पसंदीअ ते, जंहिं वतन दोस्तीअ ते, जंहिं इंसान दोस्तीअ ते, हीअ असांजा बुनियादी गुण आहिनि सिंधी समाज जा। इहे ईअं कोन आया आहिनि। इन जे लाइ असांजे हिननि मुफ़क्किरनि, जंहिंमें मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि पंहिंजो पूरो इल्मु, लियाकत, क़ाबिलियत ऐं इन आधार ते वेही वरियनि जा वरिया कमु कयो आहे ऐं असांजे समाज खे पूरो डायरेक्शन ॾिनो अथई। मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़ा माण्हू, शहीद अली बख्श जहिड़ा माण्हू, रसूल बख्श पली जहिड़ा माण्हू, साईं जेम्स जहिड़ा माण्हू, हीअ बेसिकली असांजी मीरास आहिनि, जंहिं ते असां अॼु न ईंदड़ सदियुनि ताईं पिया प्राउड कंदासीं ऐं इन्हनि जी वाट ते। हाणे जॾहिं असां मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जी ॻाल्हि था कयूं त मां सोचींदो आहियां त हिकु माण्हू 104 सालनि जी उमिरि में घटि में घटि 3 सदियुनि जहिड़ो इल्मी, अदबी ऐं कलमी पूरो करे वियो आहे, घटि में घटि 3 सदियुनि जो। 104 साल उमिरि उन मुसलसिल तारुक में गुज़ारी आहे। हुन न सिर्फ़ु इल्म जे ज़रिए शऊर पैदा कयो, अदब जे ज़रिए वाट पैदा कई। ऐं मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त जदीद जेको अदब आहे, जंहिंमें असां चऊं था त शाइरी या नसुर जदीद, जंहिं असांजे समाज खे हिकिड़ी वाट ॾिनी, उन्हनि जदीद अदब खे, शाइरीअ में या नसुर जी ॻाल्हि थो कयां, त उनखे बुनियादी डायरेक्शन बि मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़े माण्हू ॾिनो आहे। मूंसां हिन हाल में वेठल खोड़ सारा दोस्त सहमत थियनि या न थियनि, पर मां सम्झंदो आहियां त शेख अयाज़ जी जेका अदबी तरबियत आहे, या शेख अयाज़ जी जेका शाइरीअ जी तरबियत आहे, उहा कंदड़ बि मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़ा माण्हू आहिनि। ख़ासि करे मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु जॾहिं अयाज़ खे उर्दू शाइरीअ में कढी ॿाहिरि, उनखे चई त अच बाबा, हीअ सिंधी वॾो मैदान आहे, हेॾी सारी ॿोली आहे, हेॾी सारी शाहूकार ॿोली आहे, हिन में ई पंहिंजे वतन जी ॻाल्हि कर, हिन में ई पंहिंजनि माण्हुनि जी ॻाल्हि कर, हिन में ई पंहिंजे समाज जी ॻाल्हि कर। तॾहिं शेख अयाज़ साहिबु उर्दू शाइरीअ मां वरी पंहिंजो टिल्ट खाधो ऐं पोइ सिंधी शाइरीअ ॾांहुं आयो ऐं उनजो पोइ तारफ़ बि पोइ ठहियो। ऐं शेख अयाज़ जे जेके शाइरीअ जा किताब आहिनि, उन्हनि जा जेके मुहाग आहिनि, उहे एॾा त नायाब तरीक़े सां
मोहम्मद इब्राहिम जोयो साहब लिखिया आहिनि उहे पढ़ण खां पोइ महसूसु थिए थो त जोयो साहब बेसिकली उहो सिर्फ़ु हिकिड़ो आलिम या अदीब या मुफ़क्किर न हो, पर हू हिकु अहद साल शख़्सियत हो। हुन ज़हन ठाहिया, हुन माण्हू ठाहिया, माण्हू ठाहींदड़ माण्हू केॾो कमाल जो थी सघे थो पियो। हिकु माण्हू पंहिंजी ज़ात मां निकिरे ऐं पूरे समाज लाइ वेही कमु करे। ख़्यालु जेको सिर्फ़ु मुंहिंजी हद ताईं आहे या फ़हीम नूनारी साहिब जी हद ते आहे या साईं आज़ाद क़ादरी जी हद ताईं आहे त ख़्यालु बसि पोइ ओतिरे महदूद आहे। पर जॾहिं ख़्यालु समाज लाइ असां सोचूं था, समाज खे ॾियण लाइ सोचूं था, त पोइ इहो ख़्यालु सिर्फ़ु मुंहिंजे फ़र्द जो न आहे, उहो पूरे समाज जी मीरास थिए थो। ऐं मोहम्मद इब्राहिम साहिब जा ख़्याल, उनजो फ़िक्र बि पूरे समाज जी मीरास आहे। इन जो मां हिकिड़े भेरे तव्हां मां इलाही माण्हू खे शायदि ख़बर हुजे, मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब हिकिड़ी कहाणियूं बि लिखियूं। हिकिड़ी कहाणी त मूंखे यादि थी पई, असां यादात वेठो आहे, थी सघे थो उनजी तस्दीक करे मतिलबु ॿियूं कहाणियूं बि हुजनि। रोज़े जी मानी, सवेल रमज़ान शरीफ़ जी ॻाल्हि आई। हाणे रोज़े जी मानी कहाणी पढ़ण खां पोइ मूंखे महसूसु थियो त जोयो साहिब त कहाणीकार बि क्लास जो कहाणीकार आहे। हाणे इहा कहाणी काफ़र, चोटियों दर, अली बाबा जी कहाणियुनि, इहा ॿियूं उन वक़्त जूं जेके शेख अयाज़ जूं कहाणियूं, उन जे कहाणियुनि जे कैलेबर जी कहाणी आहे रोज़े जी मानी, जंहिंमें हिकिड़े खाना बदोश ॿार खे, जेको बुखायल ॿारु आहे, उहो सॼो ॾींहं जी बुख, उनखे रस्ते में रोज़े जी मानी खणी वेंदड़ हिकिड़ो माण्हू ॿारु थींदो आहे, पोइ उनखां उहो मानी घुरण जी कोशिशि कंदो आहे, उनखे न ॾींदा आहिनि। ऐं उहा रोज़े जी मानी मुलनि लाइ हूंदी आहे। मुला हलिया विया, मस्जिद मां निकिरी विया, ऐं वापसीअ ते उहो रोज़े जी मानी उनजो पीउ, ॿार जो पीउ, उहो वञी कंहिं ॿी मुस्लमान फ़क़ीराणीअ खे ॾिए थो, पर उन बुखायल ॿार खे जेको खाना बदोशनि जो आहे उन्हनि खे नथो ॾे। त केॾे वॾे क्लास जी हुन एप्रोच सां उहा कहाणी लिखी हूंदी, ऐं केॾे वॾे क्लास जी एप्रोच सां हुन इहो मैसेज ॾिनो हूंदो। सो मां सम्झां थो त सिंध खे हिन वक़्तु जेके चैलेंजिस आहिनि, उन्हनि में हीअ असांखां कोयलो खसे विया आहिनि, हीअ असांखां गैस खसे विया आहिनि, हीअ असांखां समुंड खसे विया आहिनि, पर असांखां न खसे सघिया आहिनि त मोहम्मद इब्राहिम जोयो जो फ़िक्र, न खसे सघिया आहिनि त साईं जेम्स हैद जो फ़िक्र, न खसे सघिया आहिनि त पलीजे साहिब जो फ़िक्र। हीअ असांजो मिरास आहे। इन खे मशल राह करे जेकॾहिं असां पंहिंजे समाज में अॼु जे चैलेंजिस खे फेस करण जे लाइ मोहम्मद इब्राहिम जोयो जहिड़नि माण्हुनि खां रहनुमाई हासिलु कंदासीं, ऐं अमली मैदान में, सिर्फ़ु ॻाल्हि न, अमली मैदान में कमु कंदासीं, त मां सम्झां थो हिननि माण्हुनि जो जेको फ़िक्र आहे उहो असांजी रहनुमाई कंदो, ऐं असां पंहिंजे समाज जी, पंहिंजे वतन जी हिकिड़ी रोशन मुस्तक़बिल जा गॾिजी सॼी कमु करे सघूं था। तव्हांजी वॾी महिरबानी। मोहतरम हफ़ीज़ कुरैशी साहब, डॉक्टर साहब खे मां गुज़ारिश कंदसि त पाण अचनि ऐं साईं जे कम ते, उन्हनि जे फ़िक्र ते, उन्हनि जी शख़्सियत ते पाण असां साणसि गुस्ताखियूं बि कयूं, पर हुन असांजी रहनुमाई कई ऐं अहिड़े नमूने सां संभाली जे मामला वॾा माण्हू संभालींदा आहिनि। हाफ़िज़ो बि कमाल जो, हाफ़िज़ो बि कमाल जो, जॾहिं इहो शाह सचल सामी लिखियऊं त मूं पढ़ियो, लतीफ़ मूं आगाटो पढ़ियलु, ॿोली वारे हंगामनि में, वरी उन खां पोइ 2 भेरा भायां तो लतीफ़ खे पढ़ी चुको हुउसि, भायां न पर पक आहे। सो इहो जो पढ़ियमि त मूंखे ज़हन में अचे त हिते लतीफ़ जो ही बैत ॾिजे शाह सचल सामी में। सो जोश साहिब जे घर में वेठोसि, उते मूं चयो त हिन में ही बैत हिते ॾिजनि, मूं बैत ॿुधाया। जोश साहिब ॿुधो, तव्हां यकीन ॼाणियो त जोश साहिब आख़िरी ॾींहंनि में मूंखे चयो त हिकु भेरो तूं इहा ॻाल्हि कई हुई, हाण करे सघंदे? मूं चयो त नंबर पहिरीं ॻाल्हि त ही किताब शोहरत जी उन मंज़िल ते पहुची वियो आहे जो हाण हिन में इन क़िस्म जी जेका आहे सा हथ चुरांद करणु, मैनिपुलेशन सॾिबी, इनखे ईअं ई रहणु ॾियो। कमाल जो माण्हू, पाकिस्तान कल्चर सेंटर में कोन वेंदो, अदीब वेंदा चवंदा इहो पलीत इदारो आहे, जोश साहिब जा लफ़्ज़। शेख अयाज़ जो किताब नील कंठ और नीम के पत्ते,
इन जी महूरत थी त जोयो साहिबु अॻियां वेठो जीअं असां वेठा आहियूं जीअं अदियूं वेठियूं आहिनि मूं एॾो ठूठ जेॾो ख़त लिखियो जोयो साहिब खे मुंहिंजो ई इतफ़ाक़ सां पाण निकितो ॾिनोमांसि मुंहिंजो ओपन लेटर आहे तव्हां हूअं ईंदा कोन आहियो हिते तव्हां अॻियां वेठा पोइ मूंखे सन में मिलियो मूंखे चई मिस्टर ओपन लेटर कॾहिं क्लोज़ लेटर थींदे इलाही ॻाल्हियूं आहिनि तमामु घणी हिमत अफ़ज़ाई कंदड़ ऐं आउं नथो सम्झां त हिन दौर में के अदीब ॿियनि जूं शयूं पढ़ंदा हुजनि हिकिड़ी मुंहिंजी कहाणी छपी हुई बहिराण में पातणी लिखियल पुराणी हुई टोड़ी पाठक जे वक़्त में ऐं कंहिं कॉलेज जे मैगज़िन में छपी बि हुई मूं बहिराण वारनि खे चयो इहा छपियल आहे हिकिड़े कॉलेज जे मैगज़िन में ढेलियार में उन्हनि जो ॾे असांखे असां पाण छपियूं को मसइलो न आहे पोइ ढेलियार वियो फुलियार थी त जोय साहिब जेको आहे सो उहा कहाणी पढ़ी ऐं हिकिड़ो ॿियो मुंहिंजो मकालो ॿिन्ही खे गॾे थो ॻाल्हि ॿुधायां मुंहिंजो ख़्यालु आहे यूसुफ बि मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई आउं वियुसि त मूंखे चई हिन वक़्त ताईं मां 77 माण्हुनि खे चयो आहे त इहा शइ पढ़ो हिकिड़ो लतीफ़ ते मज़मून हो ॻाल्हि आहे हिमत अफ़ज़ाई करणु इनकरेज करणु बहितरीन उस्ताद जो इहो कमु आहे मां घटि माण्हू ॾिठा मां PhD कई उन में हिकिड़ो उस्ताद जंहिंजो मूं सां को वास्तो बि न चवंदो तुंहिंजो हर चैप्टर आउं ॾिसंदुसि मां मैडम तहमीना खे चयो मुंहिंजो हीउ छो ॾिसंदो असांजो तव्हां ॾिसो या जिते मोकिलियो वञे ॻाल्हि जोय साहिब जी हले पई मुंहिंजो तमामु घणो अचणु वञणु वेंदे साईं जिम से चवंदो त तूं हींअर किथे वेंदे मुंहिंजो घर वेंदुसि हैदराबाद वेंदे मुंहिंजा हुकुम कयो हीउ जोय साहिब खे ॾिजो मूंखे यादि आहे पहिरियों मवाद जेको आउं खणी वियुसि सिंध ऐं हिंद जे अदीबनि जा ख़त जेको कुझु ख़त जे नाले सां छपिया सिंधी अदीबनि जी हा नालो वॾो हो उनजो पोइ वरी उनजा फोटू पियो साईं ॾींदो हो ऐं मूं इलाही मंज़र ॾिठा जून जो महीनो हुजे पोइ 79 या 80 शेख अब्दुल मजीद सिंधी गुज़ारे वियो उनजे तॾे ते वेठा हुआसीं GR कॉलोनी में उनजो पुटु कैप्टन ख़ालिद उते ॾाढा अजीब मंज़र हुआ जमात इस्लामी वारा आया कैप्टन ख़ालिद खे चवनि पिया त दुआ घुरूं हुन चयो असांजो वॾो वेठो आहे जिम से जेको हुनखे काफ़र चए न मजबूरी में दुआ पिया घुरनि जान मोहम्मद अब्बासी त मूंखे यादि आहे ॿियो भुट्टो असदुल्ला उते मूंखे ॻाल्हि यादि पई अचे त जोय साहिब खे साईं चयो त शाह सचल सामी मां हिकिड़ो पैराग्राफ उनजा को हिकु अधु जुमिलो बि ॿुधाई उहो मूं सिंधू जी साञाई में विधो आहे त ख़ुशि थियो ऐं उते जेका मूंखे सभिनी खां बसि इहा ई ॾुखो ईंदड़ ॻाल्हि करे आऊं तक़रीर ख़त्म थो करियां त बार बार जोय साहिब खां पुछे अयाज़ कोन आयो 3 या 4 भेरा चई अयाज़ कोन आयो जोय साहिब कंहिंसां ॻाल्हाए पियो जोय साहिब ॿुधी कोन ॻाल्हि पोइ मूं सोचियो उहो माण्हू जंहिंजे लाइ ज़फ़र हसन चवंदो
त असांजे हेड़नि अकाबरनि असां सां ईअं कयो जीअं को पीउ पंहिंजे ॿारनि खे चओ त हलो त तव्हांखे जामशोरे जी पुल ॾेखारे अचां, उते जी बतियूं ॾेखारे अचां। पोइ उहो ॾेखारींदे ओचितो पंहिंजे ॿारनि खे धिको ॾे त उहो धिको खाई किरंदड़ ॿार जा जेके अहसास आहिनि उहे मुंहिंजा अहसास आहिनि। ज़फ़र संग यकीनन ऐं सभु सुठो ॻाल्हाए सघो था, पर लिस्ट में जेको नालो मौजूदु आहे मोहतरम आज़ाद काज़ी साहब, डॉक्टर साहब अव्हांखे गुज़ारिश कयूं था त तव्हां अचो। हिकिड़ो त साईं जोय साहब जो प्रोग्राम, पर उहो बि MS पंवर इंस्टीट्यूट में ऐं MS पंवर जोयो साहब ॿई असांजा महिरबान, असांखे इम्तिहाईंदड़, असांखे दग ॾसींदड़ मोहसिन रहिया आहिनि। उन करे ई मूं इहो मुनासिबु सम्झो तव्हां अॼोके प्रोग्राम में शरीक थिया। ऐं ॿिनि माण्हुनि जे हवाले सां शाह साहब जो हिकिड़ो शेयर कंदो रहंदो आहियां ऐं उन सां शुरूआति कंदुसि। भली करे थियो मींहुं संग ॿारो चनसी, वञी केच ॾिठो पुठिय लॻी जिन जे। सो ऐं उहे ॿ माण्हू आहिनि, साईं GM सैयद ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब। हिते कुझु दोस्तनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, कुझु दोस्त मज़ीद ॻाल्हियूं कंदा। आऊं बि जेकॾहिं ॻाल्हियूं कयां त शायदि उन्हनि ॻाल्हियुनि जो वर्जा थी वञे, छाकाणि त हिते ज़िक्र थी वियो आहे त मूं हिकिड़ो किताबु लिखियो जंहिंजो अधु किताबु जोय साहब जे ज़िंदगीअ में मूं लिखियो हो। नई ज़िंदगीअ वारनि जेको नंबर पे कढियो जोय साहब ते, उन ज़माने में जोय साहब मूंखे चयो, भाउ तव्हां कोन था लिखो? मुझसे मां लिखंदुसि। पोइ मूं साईं जे इल्मी कमनि ते उहो मज़मून लिखियो ऐं पोइ वरी उन ई साॻे मज़मून खे अॻिते हली मूं वधायो। सो बहरहाल हाणे इहे ॻाल्हियूं जेकॾहिं आऊं कंदुसि त इहो वर्जा बि थी वेंदो शायदि। आऊं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो करणु चाहियां, उहा आहे जोय साहब जी हिकमत, जोय साहब जी ॾाहप। हिते बाहफ़ीज़ शाह सचल सामी किताब जो ज़िक्र कयो। आउं सम्झां थो तमामु थोरनि माण्हुनि खे ख़बर हूंदी, मुमकिन आहे तव्हां सभिनी खे हुजे, त इहो किताबु ईअं खणी चइजे त हादसाती तौर ते लिखिजी वियो हो। इहो किताबु असल में हिकिड़ो मुक़दमो हुयो, तवील क़िस्म जो मुक़दमो हुयो, जेको साईं बॉक्स में छपरायो हो शाह सचल सामी। ऐं कहिड़े दौर में छपियो उहा तव्हांखे ख़बर, तमामु ख़तरनाक दौर हो जंहिंमें इहा ज़रूरत महसूस थी। ऐं उहो मूंखे जिन माण्हुनि उनखे फंडिंग कई उहा मूंखे ख़बर आहे, बल्कि तव्हांखे बि ख़बर हूंदी, पर ज़रूरी न आहे त वर्जा कजे। पर हिकिड़े मोबे वतन माण्हुनि चयो त को दग कढो, ऐं दग इहो थियो त बाबा शाह सचल सामीअ खे आम कयो। पोइ इहो सॼो छपियो बॉक्स में। जोय साहबनि ते जॾहिं उहो लिखणु वेठो त हिकिड़ो त उहो तवील बि थी वियो, ऐं ॿियो जंहिं क़िस्म जो मवाद आहे उन में, वतन दोस्ती, वतन परस्ती, माज़ीअ जा जेके मरहला थिया आहिनि उन में सिंधी माण्हुनि जी जिदोजहद ॿियो टियों वग़ैरह वग़ैरह। त सुवालु इहो थियो ॾिसी, हाणे जेकॾहिं ही ॾिबो मवाद त पोइ त मुमकिन आहे त इहे किताब ई बैन थी वञनि। उन जे करे मशवरो इहो बीठो त बाबा ठीकु आहे, हाणे इनखे नथा ॾियूं, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। ऐं पोइ ईअं ई थियो त पोइ वरी उनखे बाक़ी जेको सो किताबी शकिल में उन ई साॻे हिन में मरहल दौर में, साॻे दौर में
पर इहो थियो त उहो अलॻि किताब करे ऐं जेको मौजूदा किताब आहे उन जे अधु जेतिरो किताब हूंदो उहो इब्तिदाई जेको छपियो। ॿी जोए साहब जी हिकमत ई जोए साहब सिंध जी बम्बई खां आज़ादी अलवहीद वारो आज़ाद नंबर शाये कयो अक्सी शकिल में, ऐं मां सम्झां थो त शायदि छपियल किताब सिंधीअ में इहो पहिरियों हूंदो जेको अक्सी शकिल में छपियो। सिंधी अदीबनि जी कोऑपरेटिव सोसाइटी ज़ाहिर आहे रजिस्टर ही ॿियो टियों, त उन में इहो थियो त भई हाणे आज़ादीअ जी ॻाल्हि, मार्शल लॉ वठ पकड़, उन में आज़ादीअ जी ॻाल्हि छा कजे। जोए साहब उन ते बि हिकिड़ो मुक़दमो लिखियो हो जेको संदसि पोइ वारनि कलेक्शननि में शामिल आहे। पोइ साईं खे कंहिं सलाह ॾिनी त साईं हाणे ईअं आहे त असुलु कमु आहे असांखे पर्चे जो, त पर्चो अची वञे माण्हुनि जे हथनि में पहुचे, किथे जेको 36 किथे जेको 83-84 वारो मामिलो। उन करे पोइ तव्हां ॾिसंदव त जेको एडिशन फर्स्ट ई छपियो आहे, ॿियो कोन छपियो आहे। मूं 2-3 दफ़ा गुज़ारिश कई लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे त भई इहो छपियो तमामु रेयर क़िस्म जी शइ आहे, पर हर कंहिंजूं प्रायोरिटीज़ पंहिंजियूं आहिनि। पोइ इहो थियो त हाणे ईअं कयो जो ब्रेकेट में तव्हां ॾिसंदव कुंड ते लिखियलु आहे बम्बईअ खां आज़ादी बम्बईअ खां, उहो ब्रेकेट में लिखियलु आहे, इहो ओरिजिनल ते कोन्हे। ऐं चयूं त तव्हां इहो जेको लिखियो आहे इहो न ॾियो हिन में। साईं चयो ठीकु आहे न ॾियो। अहिड़ी हिकमत जेका आहे, बल्कि आउं चवां थो त शानदार हिकमत, उहा जोए साहब वन्यूट जे ज़माने में इख्तियार कई। ऐं असीं आउं सम्झां थो त मुनासिबु थींदो इहो हिकिड़ो ई अखर लफ़्ज़ त असीं कमकिल माण्हू, महदूद सोच वारा माण्हू, अञा ताईं जोए साहब ते इहो लेबल हूंदो आहे त जोए साहब वन्यूट जी हिमायत कई। 1955 जी ॻाल्हि आहे। ही किताब मुंहिंजो छपियो, मुंहिंजे हिकिड़े दोस्त रिव्यू लिखियो, ऐं मुनासिब थो सम्झां त उन जा टुकड़ा तव्हांखे ॿुधायां त जीअं पोइ ॻाल्हि तव्हांखे मज़ीद सम्झ में अचे। हुन साहब लिखियो, किन पहलुअनि खे ज़ाहिर न करण बि लेखक जी ज़िम्मेवारी शुमार थिए थो। लेखक आज़ाद काज़ी बि GM सैयद तोड़े मोहम्मद इब्राहिम जोए जे तारीख़ी हक़ीक़तुनि ते पर्दे पोशी करण बि दुरुस्त सम्झे थो। जोए साहब लाइ वन्यूट बाबति मुतज़ाद ॻाल्हियूं गर्दिश में रहियूं आहिनि, जेके ख़ुदि तारीख़ जो हिसो रहंदियूं पयूं अचनि, जिन खे ज़ाहिर न करणु बि दुरुस्त नाहे। बहरहाल आज़ाद काज़ी GM सैयद ऐं मोहम्मद इब्राहिम जोए जे कयल किन तारीख़ी ग़लतियुनि ऐं तहरीरुनि खे साफ़ करण में रुधल रहंदो पियो अचे, पर तारीख़ कंहिंखे बि माफ़ न कंदी। मूं ताईं उहो पहुतो, मां पढ़ी मां हुनखे फ़ोन करे मूं चवां भाउ तो लिखियो आहे, ॾाढी तुंहिंजी महिरबानी, पर मुंहिंजो जंहिं बि तरह सां तोखे यकीन अचे त आउं तोखे यकीन दहानी थो करायां त तूं महिरबानी करे जेकी तुंहिंजे अंदर में आहे उहो सभु लिख। आउं तो ते अरहो कोन थींदुसि, जे वज़ाहत करणी हूंदी त आउं खणी कंदुसि मुनासिबत सां, वरना तो ते अरहो न थींदुसि। तोखे जेकी खपे सो लिख, ऐं जेके तूं सचायूं सम्झींदो उहे तूं भली लिख।
मूं जेकी लिखियो आहे मां उहे सचायूं थो सम्झां। पर बहरहाल हिन वक़्त ताईं बि 2-3 दफ़ा राब्तनि करण जे कोन लिखियो आहे। हाणे इहो हिकिड़ो तासुर आहे जेको हथ सां जोड़ियो वियो जोइ साहब जे ख़िलाफ़, ऐं उन्हनि माण्हुनि जोड़ियो जिन माण्हुनि खे हक़ीक़त में ॾाहप, दानिशमंदी, अक़ुल सां कमु करण वारो रस्तो ई कोन ईंदो आहे। ऐं जंहिं माण्हू हीउ लिखियो, जंहिं लिखियो उन जी आऊं तव्हां सां ॻाल्हि करे छॾियां, हुनखे कोन चयो पर हाणे हिन महफ़िल में थो शेयर कयां। उहो माण्हू पाण नौजवान आहे, नौजवान माना मूंखां नंढी उमिरि जो आहे, आउं त पूरो माण्हू आहियां, मूंखां नंढी उमिरि जो माण्हू आहे, पीर घराणे जो आहे, काफ़ी वक़्त ताईं तरक़ी पसंद रोशन ख़्याल माण्हू हो। ओचितो हुनखे इल्हाम थियो ऐं हुन जेको सुवारी बि रखी, तस्बीब खई, बाक़ाइदे रिली खिंडराए ऐं जेको वेंदा आहिनि उहो कमु बि शुरू कई, ऐं उहो ख़ैर सां दुआऊं बि लिखे थो ऐं पोइ पुॼाए थो माण्हुनि जो। उन माण्हू जो जॾहिं मूं हीउ तबसरो पढ़ियो त मूंखे त मथे खे हथ अची वियो। मूं चयो हाणे हिनखे छा मां चवां। जोयो साहब जेको 80-85 सालनि जे उमिरि में बि सेक्युलरिज़म या कुलियत पसंदीदो किताब लिखे, ऐं जेसि ताईं हली पिए सघियो ओसि ताईं हू पंहिंजे उन फ़िक्र जी प्रचार कंदो पियो रहियो। जॾहिं त हुनजा के क़रीबी दोस्त बि पंहिंजो रस्तो छॾे विया, जीअं हफ़ीज़ ते इशारो करे वियो, पर जोयो साहब अहिड़ी कॾहिं बि काई बि ॻाल्हि कोन कई। उन माण्हू ते उहो तबसरो करे इहा आड़ वठी त भाऊ त वञण जो हामी हो। अहिड़ी सूरत हाल मुंहिंजी मूंसां हाणे थी कोई मां सम्झां थो त हफ़्तो खनि अॻु में, हीउ किताब त घणो पुराणो आहे, पर हफ़्तो खनि अॻु में हमरा हिकिड़े फ़ोन कई, तमामु पढ़ियो लिखियो माण्हू, ऐं आउं सम्झां थो त कोई एटलीस्ट बि 8-10 हज़ारनि जी हुनखे लाइब्रेरी हूंदी। तव्हां सुञाणंदा हूंदो पर नालो खणणु मुनासिबु न आहे। हुन मूंखे फ़ोन कई, साईं इहो महिराण जो जेके अवाइली पर्चा आहिनि उहे अव्हां वटि हूंदा? त मूं चयो यार कुझु मूं वटि मिसिंग आहिनि, बाक़ी न त हूंदा मूं वटि, पर कुझु मिसिंग आहिनि। इन करे मूं चयोमांसि घणो करे 70 खां पोइ मिसिंग आहिनि। साईं पोइ मां त अवाइली थो चवां। मुंहिंजो छो ख़ैरु? साईं उहो जोयो साहिबु मुंहिंजो आहे 55-56 में कढंदो महिराण। साईं उहे चवनि था त जोयो साहिबु जेको आहे उहो वञो जो हिमायती हो। मां हुन खां पहिरियों सुवाल त इहो कयो, मुंहिंजो यार ॻाल्हि ॿुध, किताब मूं तोखे ॾिनो आहे, उहो अहिड़ो मुंहिंजो वास्ते वारो आहे जो हुन खां किताब मुफ़्त ॾींदो आहियां। मुंहिंजो किताब मूं तोखे ॾिनो आहे, कहिड़ो साईं? मुंहिंजो फलाणो, नालो खयुमि। हा साईं हा। मुंहिंजो यार पोइ भला पढ़ियो थी। हाणे हिन में हिकिड़ो मज़मून आहे मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं वनीउल तहरीक, जेको शुरू ई इन ॻाल्हि खां हूंदो थिए। तव्हां यकीन कंदव त एॾो किताबनि जो दावेदार उहो मूंखे चए थो त साईं मूं कोन पढ़ियो आहे। मूं चयो त ठाहियो तूं न पढ़ियो आहे त पोइ हाणे मां छा कयां भला? साईं मूंखे उहो फलाणो माण्हू आहे ठुल जो, उन मूंखे फ़ोन करे ऐं मूंखे ॿुधायो त हीअ ॻाल्हि थई, सो हाणे मां कोशिशि में आहियां त उहा शइ ॾिसां। सो हाणे तव्हां जेको सो महिरबानी कयो, भला ईअं कयो, अॼुकल्ह मोबाइल अची वई आहे, तव्हां मूंखे व्हाट्सअप करे छॾियो। मूं चयो मां व्हाट्सअप कोन कंदुसि, तूं वञी किताब पढ़, पोइ जे उन में तोखे का ग़लतफ़हमी सम्झ में अचे त पोइ वञी रेफर कजांइ, मां कोन मोकिलींदुसि। हाणे इहो जेको सिलसिलो आहे उन असांखे कल्ह त नुक़सानु ॾिनो, पर अॼु बि नुक़सानु थो ॾिए। अॼु बि असां जेकी कुझु सिंध जे हवाले सां, सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, सिंधी कल्चर जे हवाले सां असांजी जेका हासिलात आहे
उहा जेतिरी बि आहे उहा असांजे बुज़ुर्गनि जी ॾाहप ऐं हिकमत जो नतीजो आहे। कॾहिं बि ज़िंदगीअ जे हिन गुंजान वेड़ूटे में जेको इंगड़ विंगड़ थियल आहे, जंहिंमें अलाए केॾा मसइला आहिनि, अलाए केॾा मामला आहिनि, दुश्मन जी तलवार मथां टंगी पई आहे, उन में जेकॾहिं दानाई हिकमत ऐं ॾाहप इख़्तियार न कबी त सवाइ नुक़सान जे ॿियो कुझु बि न कबो। हाणे आउं मुनासिब थो सम्झां, टाइम जो इशू त न आहे जो आहे सभु यार, अलाए पोइ वरी हीअं कंदा आहिनि, हाणे पोइ उहो ख़राबु लॻंदो आहे। न ॾिसो, न उहो पर्ची सिस्टम बि न हुजे, छो त इन जे करे त असीं हिकिड़े दफ़े प्रोग्राम कयोसीं, उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे वठी आयासीं, सो ॿिया रागी बागी जेके विया हलिया ऐं कोई रात जा लॻभॻि 2 खनि पे थिया। हाणे साईं उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॻाईंदो, जॾहिं उस्ताद टेबल ते आयो त हिन ते हेठि जेको लॻाईंदा आहिनि हुन ते टेबल ते कोन, उहो पंहिंजे साल खे खणी तयारी पियो वठे। हाणे असां पिया शर्मसार थियूं त माण्हू कुल 20 वेठा आहिनि। असांखे आस्ते आस्ते वञी, असां छो त इंतिज़ाम वारा असीं हुआसीं, आस्ते आस्ते वञी बरसणा करे चयोसीं साईं हाणे माण्हू जेके आहिनि, असां अञा एतिरो चयो, वॾो दाना माण्हू चई बाबा मां सम्झां थो त मुंहिंजे राग ॿुधण वारा तव्हां ई आहियो ऐं तव्हां काफ़ी आहियो। सो उन जे करे आउं सम्झां थो त थोरा कोन्हनि, उहा अयाज़ जेका ॻाल्हि चई आहे ॾाढी आलीशान चई आहे, ख़ुदा करे असांखे सम्झ में अचे त हिकिड़ो माण्हू काफ़ी आहे जे हू सच चवे थो। घणी लवाड़ ड्राड़ वाड़ ॿियो कुझु कोन्हे, हिकिड़ो माण्हू काफ़ी आहे। हा हा, हिकिड़ो माण्हू लख लहे थो। हाणे इन जी केॾी अहमियत आहे जेकॾहिं इन शइ ते माण्हू गौर करे। त हाणे तव्हां ही थोरो टुकड़ो ॿुधो त जीअं तव्हांखे पोइ इन शइ जी वधीक जो साहब थो लिखे, आज़ादीअ जे वसकारे खां पोइ अॼु वरी असांजे मुल्क में ॿीहर आसमान आगमियो आहे। खिवणियूं खिड़ियूं आहिनि, भरियल बादल बिन बरसण ई वारा आहिनि। मग़रिबी पाकिस्तान याने बलूचिस्तान सरहद पंजाब ऐं सिंध जी हिकु वहदत क़ाइमु थी रही आहे। मींहोगीअ में सिंध जा धनार पंवार हारी नारी वसंदड़ आसमान ॾांहुं निहारे भेज मौला बि पिया कंदा आहिनि। पर भेज मौला पिया कंदा आहिनि त विजन जा चिमकाट ऐं घोड़नि जा टड़काट ॿुधी पंहिंजे टिमंदड़ टूअनि ऐं झुरंदड़ झूपड़ियुनि में ख़ौफ़ विचां भिनल पखीअड़नि वांगुरु मथड़ा लिकायो अलाह समद बि वेठा पढ़ंदा आहिनि। ॾिसो कीअं कैफ़ियत कीअं थो बयानु करे। सिंध में वन्युनि जे मुखालफ़नि तोड़े हिमायतुनि जी बि अॼु उहा साॻी हालत आहे। चौधारी दिलनि में ये उॾका थी बीठा आहिनि त हाणे असांजे अदब, असांजी सकाफ़त ऐं असांजे ॿोलीअ जो छा थींदो। हाणे इहो आहे उहो इदारो, हिकिड़े सरकारी इदारे जे सरकारी रिसाले जे एडिटर जो लिखियल इदारो, जंहिंखे असांजा कम फहम माण्हू था चवनि त जो साहब जेको वञण जो हिमायती। हाणे इन जेको पोयों हिसो आहे उॾके वारो, ख़तरे वारो, परेशानीअ वारो, उन खे बुनियादु बनाए जो साहब हिकमत अमली कहिड़ी ठाही। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त वञण जो मक़सदु ई इहो हुयो त बाबा डिवीज़नियूं क़ाइमु कयो, नो सिंध, ठीकु आहे न। सिंध जो नालो बि न हूंदो, सिंध जो ज़िक्र बि न हूंदो, लिफ़ाफ़े ते बि सिंध न लिखिबो। जेकॾहिं लाचार लिखिणो आहे त उनखे वरी साबका सिंध कबो, साबका सिंध, ठीकु आहे साईं। इन में जोए साहब कहिड़ी हिकमत कई। जोए साहब हिकमत कई त तव्हां उहो उन दौर जा पर्चा पढ़ी ॾिसो त जोए साहब तो चए त बाबा सिंध जी रंगीनी
सिंध जी ख़ूबसूरती तव्हां पंहिंजे तस्वीरी अक्सनि में ॾियो। तव्हां ॾिसंदो हुनमें ज़फ़र काज़मीअ जा आली शान जेके से पोर्ट्रेट लॻा पिया आहिनि। सिंधी छोकिरी अजरक वेड़ियो पियो आहे, उहा जेको फर्स्ट क्लास नमूने सां, सिंधू दरिया ॾाढो आलीशान नमूने सां, का न का सिंध जी ॿी का सकाफ़ती शइ आलीशान नमूने सां, ऐं जेके हुनजा इदारे आहिनि तव्हां उन इदारनि खे ॾिसो त हू ॿोलीअ जे मामले में छा थो बयानु करे, हू सिंध सकाफ़त जे बारे में छा थो बयानु करे। हक़ीक़त में जोए साहब रहियो कुल 2 साल, 2 साल। उन निकिरण जो सबबु इहो तमामु थोरनि माण्हुनि खे इहा ख़बर आहे त उनजे निकिरण जो सबबु इहो त जोए साहब सॼो उनखे भरे छॾियो, सिंध ते शहर, सिंध जे शहरनि ते शहर, सिंध जे माण्हुनि ते शहर, माना सिंधियत हिकिड़े पासे हुते आहे त बाबा सिंध आहे ई कोन, ख़तमु आहे। ॿिए पासे हू ॿिए तरीक़े सां जेकॾहिं भिटाईअ खे थो छपे त पोइ उन में सिंध जो ज़िक्र आहे, जे सचल खे थो छपे त सिंध जो ज़िक्र आहे, अयाज़ जो ज़िक्र थी वियो त अयाज़ खे चींदो ॾे काॾे थो वञी। अयाज़ खे पहिरियों दफ़ो जेको जोए साहब न रुॻो सिंधीअ ते आंदो पर छापियो। इन क़िस्म जूं हिकमत अमलियूं, दानायूं, दानिशमंदियूं जेके आहिनि, सिर्फ़ 4 पर्चा कढी सघियो। ऐं पोइ वॾी हिकमत ऐं अटकल सां अचूं बाबा हिन खे जेको, ऐं वरी ॾिसो जोए साहब खे कढियऊं, हवा पाणे जोए साहब जो वञे त पोइ छा थिए, उहो थींदो आहे न, हिकिड़ी शइ खे काउंटर करण जे लाइ वरी ॿी शइ कबी बैलेंस जहिड़ी। चइबो हाणे पर्चो कढंदो हिसामुद्दीन राशदी ऐं डॉक्टर उमर बिन दाऊद पुटो। हाणे एतिराज़ त हुअं ई जोए साहब कोन पियो करे सघे, इंतिज़ामिया हटाएसि पई त उहो त कोन कंदो न एतिराज़, पर ख़ुदि ब एॾा वॾा माण्हू अची विया तंहिं करे उहो चुप रहियो। ऐं पोइ अमलनि थियो इहो, जोए साहब ॿुधाईंदो हो पाण, हिकिड़ो त उहे 2 पर्चा हलिया, रुॻो 2 पर्चा निकिता उहे, माना हिकिड़ो साल, तॾहिं इहो ईअं कढंदा हुआ। ऐं चइबा हू ॿई वॾा आलिम माण्हू, हू पंहिंजे कमनि में एॾो मसरूफ़ आहे जो चुप में मूंखे चयो त कमु इहो तोखे ई करिणो आहे। ठीकु। इन विच में जोयो साहब गिरामी साहब खे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज मां खणी आयो, ऐं पोइ गिरामी साहब जेके वाहड़ वाहे छॾिया उहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे। मूंखे उन ते बाबति ॻाल्हाइण जी हर वरू ज़रूरत कान्हे, सवाइ इन जे त वरी महिराण खे अहिड़ो एडिटर कोन मिलियो। हाणे आख़िरी ॻाल्हि, टाइम और घणो थी वियो, जेकॾहिं माण्हू ॻाल्हाइबो त पोइ आख़िरी ॻाल्हि जेका मूं कई त असां पंहिंजे बुज़ुर्गनि जी ॾाहप, दानाई, हिकमत उन मुंझूं असां सिखूं कोन था, ऐं असांजी बदकिस्मती आहे, असांजे औलाद जी बदकिस्मती आहे, असांजे दोस्त जी बदकिस्मती आहे। जेसि ताईं उनखे सिखबो न, उनखे सम्झबो न, त पोइ सवाइ नुक़सान जे, सवाइ रड़ंदाउनि जे, मक़सद खे वेझो थिजे। हासिलात ओ जीअं बिटाई चयो आहे त जे क़याम मिड़नि त ॿोॾा भांज सुपरी, हासिलात त इहा आहे जेका असांखे साईं जी सेखारी, जेका जोए साहब सेखारी, पर ॻाल्हि इहा आहे त उनखे वेझो थिजे, उन लाइ बि त ॾाहप जी ज़रूरत आहे। जेकॾहिं हलकड़ाइप हूंदी, जेकॾहिं सम्झ फहम न हूंदो त पोइ कीअं कमु थींदो। ऐं सम्झां थो त तमामु वॾी ज़रूरत आहे इन शइ जी, तमामु वॾी ज़रूरत आहे। मूंखे ख़बर न आहे त अदियूं जेके आहिनि से यूनिवर्सिटियूं में पढ़नि थियूं या सर्विस थियूं कनि, पर यूनिवर्सिटियूं ऐं ॿिया जेके असांजा इदारा आहिनि उन में तमामु ज़रूरी आहे
त असीं इन हिकमत वारनि ॻाल्हियुनि खे पखेड़ियूं, ॾाहप वारे तरीक़ेकार खे सम्झूं त जीअं चङाई थी सघे। सिंध ते तमामु वॾा ख़तरा आहिनि, जिन ख़तरनि सां जोए साहब मोह ॾिनो ऐं कामयाबु थियो उन में उहो पंहिंजे फ़िक्र पखेड़ण में। उन खां कई हिसा वधीक सिंध ते ॾुखिया ॾींहं अचनि पिया ऐं असांजी बदकिस्मती आहे त उन में वरी असां जहिड़ा नाहिल वञी बचाइनि बाक़ी। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि रुगो, जोए साहब जी हिकमत अमली जी ॻाल्हि कईसीं। जोए साहब अदम तशद्दुद जो माण्हू हो। साईं जेम्स जो वॾो ज़िक्र थो हले, अलाए किथे किथे केॾो केॾो केॾो। साईं जेम्स त अदम तशद्दुद जो माण्हू हो, अलल ऐलान। उन ते जेकॾहिं वेही ॻाल्हाइजे त इलाही सारो ॻाल्हाए सघिजे थो, पर ॻाल्हाए बि कोन। ऐं रुगो थोरो मुआज़ने जे लाइ थो ॻाल्हि कयां त सैयद साहब जंहिंखे जोयो साहब पंहिंजो रबर चवंदो हो, सैयद साहब जे अदम तशद्दुद जो फ़िक्र, जोए साहब जी दानाई, हिकमत अमली, ॾाहप, जे मूं सवेल चयो न त असां पंहिंजे बुज़ुर्गनि मूं सिखूं ई कोन था सवाइ नाले वठण जे, रुगो तारीफ़ करण जे। हाणे तक़रीबन अक्सरियत खां मां ॿुधां थो पियो, जलसनि में, जुलूसनि में, हिननि में अदम तशद्दुद, अदम तशद्दुद, अदम तशद्दुद। हाणे अदम तशद्दुद ते ज़ोर ॾींदड़ स्टेट ते था अचनि त सलामी वरी फायरिंग सां थी थिए, वरी जे लान था त वरी फायरिंग थी थिए। वरी उहो साहब मसूफ़ जेको नसीहत करणु थो अचे उहो वरी थो चवे जस्टिफिकेशन। सिंधी चवंदो हिकिड़ो असांजो दोस्त त सिंधी माण्हुनि में हिकिड़ी वॾी ख़राबी आहे त कहिड़ी बि ॻाल्हि कंदो उन जे लाइ को न को जवाज़ ठाहे छॾींदो। को वॾो चवंदो बाबा हे छा, बाबा ॿुध रसुल हीअं, ॿुध रसुल हीअं। हाणे जस्टिफिकेशन कहिड़ी असां ठाही आहे? असांजे दोस्तनि ठाही आहे, असांजे औलाद बच्चनि ठाही आहे। जेका हालत आहे उहा आहे त असां इनकलाबी, असां इनकलाबी, वॾो नारो असां इनकलाबी थी मजबूर करियूं था हमला जवाबी, पर आहियूं अदम तशद्दुद जा माण्हू। अड़े बाबा तव्हां इहो फ़िक्र जो खानो ख़राब कंदव त उनजी रिज़ल्ट ॿोहड़ी थींदी। इन ते आऊं कोन थो ॻाल्हायां त भई मद मुक़ाबिल छा आहे, कीअं आहे, फलाण आहे, पोइ छा थींदो, हीअं थींदो। पर असुल शइ जेका आहे सा इहा आहे त जेसिताईं जीएम सैयद ऐं मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़नि बुज़ुर्गनि वारो रोज़ो न रखिबो, रोज़ो माना हर शइ जो रोज़ो, रोज़ो रुगो इहो कोन्हे को जेको हिते केरु बयानु करे कादर मंसूर जे नाले सां। यार हिते सिंधी अदबी संगत, हा अब्दुरहमान ॻाल्हि कई, सिंधी अदबी संगत जॾहिं अहिड़ा माण्हू मिलिया तॾहिं त इहो हाल थियो अदबी संगत जो, न त उहा अदबी संगत जेका ही उनजी ॻाल्हि ई ॿी हुई। तंहिं करे हाणे इहे खोड़ किसा आहिनि जेकॾहिं वेही कबा, ऐं थुले लेॻो बसि इहा गुज़ारिश थो करियां, अवां जेतिरा बि आहियो, असीं चाहियूं त बि इन ओड़ा में आहियूं, न चाहियूं त बि इन ओड़ा में आहियूं। उन खां बहितर आहे त असीं इस्लाह कयूं, असीं पंहिंजे बुज़ुर्गनि जी हिकमत, दानाई, ॾाहप ऐं हक़ीक़ी अदम तशद्दुद जेको आहे उहो सम्झूं ऐं सम्झायूं त जीअं सिंध जो मुस्तक़बिल रोशन थी सघे। अवां सभिनीनि जी महिरबानी, अवां आया हो, अवां वक़्तु ॾिनो, ऐं सभिनीनि ॻाल्हाइंदड़नि जी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया। हिन कार्रवाई खे हिन वक़्तु पाण ख़तमु कयूं।